Sindhi, of course, is no longer spoken in Pakistan. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नैज बुखारी का सलाम कबूल कीजिए। कैसे हैं नाज़रीन? ठीक ठाक हैं, अल्लाह आपको सलामत रखे। वैसे कि नाज़रीन, मेरा चैनल वक्त की बात उर्दू में प्रेजेंट करता हूँ, सिंध की और जो भी महकूम है उनकी आवाज़ को बुलंद करता हूँ, इस वजह से मैंने उर्दू चैनल बनाया है। वैसे मेरी भाषा जो है सिंधी है। तो आज कल जैसे मैंने व्लॉग बनाया था नसरुद्दीन शाह के हवाले से कि उसने सिंधी कम्युनिटी को बोला कि पाकिस्तान में सिंधी नहीं बोली जाती, मगर उसको अंदाज़ा ही नहीं है कि पाकिस्तान में सबसे बड़ी ज़बान सिंधी है। तो अभी मैं सिंधी में बात करूँगा। साईं नसरुद्दीन शाह, तव्हांखे ख़बर ई न आहे त असांजी सिंधी कहिड़ी ॿोली रीच आहे ऐं तव्हांखे इहा ख़बर न आहे असां नंढो नंढो ॿार बि सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो आहे। असां जॾहिं कोख में जनमु वठंदा आहियूं त असांजी सिंधी ॿोली हूंदी आहे। माउ असांखे पहिरियों लफ़्ज़ अमा सेखारींदी आहे ऐं अबा सेखारींदो आहे। शायदि इन जो तव्हांखे अंदाज़ो न आहे त तव्हांजे इन लफ़्ज़ चवण सां असांखे सिंधी कम्यूनिटी खे केॾो असरु पियो आहे। जेके हिंदुस्तान में विहण वारा सिंधी उन्हनि खे बि ॾुखु थियो हूंदो त नसरुद्दीन शाह कहिड़ो बयानु ॾिनो, मगर देरि आया दुरुस्त आया, तव्हां पंहिंजो माज़रत करे वरिती आहे, तव्हांखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो आहे। तव्हां वरी बि हंबल तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त असां सिंधी तव्हां सां वधीक प्यारु कंदा आहियूं। हालांकि ॿियूं ज़बानूं तव्हां सां प्यारु कंदियूं हूंदियूं, पर असां सिंधी तव्हां सां वधीक प्यारु कंदा आहियूं। उनजो हिकु मिसाल आहे, तव्हां जॾहिं सिंध जी राजधानी कराची में आया हूंदो, तव्हांखे सिंधी अजरक जेके आउं पहिरें व्लॉग में चयो, असीं तव्हांखे पढ़ायो हूंदोसीं सिंधी टोपी अजरक। असां मोहबत करण वारा माण्हू आहियूं, मोहबत वंडण वारा माण्हू आहियूं। छो चाहे हिंद हुजे, सिंध हुजे, किथे बि हुजे, सिंधी मिलंदो, जेको बिल्कुलु हक़ीक़त आहे। असीं मोहबत कंदा आहियूं, ठोके मोहबत कंदा आहियूं, नफ़रत कंदा आहियूं, ठोके नफ़रत कंदा आहियूं। असीं सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। असांखे हिते पहिरीं त ॻाल्हि नफ़रत न सेखारी वई आहे, मोहबत सेखारी वई आहे। त तव्हांजी वॾी रिक्वेस्ट, तव्हां पंहिंजी ग़लतीअ खे अहसासु, पंहिंजी ग़लती मञी ऐं तव्हां असांखे मान ॾिनो, पर असीं अव्हांखे वधीक मान ॾींदा आहियूं। तव्हां जॾहिं हिते ईंदा आहियो, चाहे इंडिया में, तव्हां जॾहिं पहिरियां शुरू में तव्हां फिल्मियूं कंदा हुयो, तव्हांजी फिल्मियूं हिते पाकिस्तान में घणियूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजी फिल्मुनि जे करे तव्हांखे माण्हू सुञाणे वेंदो आहे पाकिस्तान में, सिंध में। सो ऐं रिक्वेस्ट कंदो त ॿीहर ईअं न थिए। असां तव्हां सां मोहबत कंदा आहियूं, तव्हां असां सां सिंध वारनि सां मोहबत कयो। हालांकि इंडिया में बि सिंधी कम्यूनिटी जाम आहे, उते बि सिंध जी घणाई आहे ऐं उते सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे। तो मैं ये दोबारा ये रिक्वेस्ट करूँगा नसरुद्दीन शाह साहब से कि आपने गलती को माना, आपका बड़े शुक्रिया कि आपने इस एहसास हुआ कि सिंध में, शायद आपको अंदाज़ा ना हो कि सिंध में ज़्यादा सिंधी है, मगर सबसे पहले, जैसे मैंने पहले व्लॉग में बताया था कि सिंध पाकिस्तान को बनाने वाला सिंध है और कांग्रेस में सबसे पहले सिंधी ज़्यादा होते थे। तो यहाँ तक इतना ही। खुश रहें, आबाद रहें और हम आपके लिए दुआ करेंगे। आप जब भी आएँ हमारे पाकिस्तान, हमारे देश में, हमारे सिंध सूबे में, हम आपको वही अजरक और टोपी पहनाएंगे। और ये ज़मीन जो है मोहब्बत की ज़मीन है, सिंध सूफियों की ज़मीन है। तो इतने के लिए एजे बुखारी को इजाज़त दीजिए। अल्लाह हाफिज़। Sindhi, of course, is no longer spoken in Pakistan. मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।